जमालो आ सिंध सा ये सिंधड़ी सुन लाल जी जे में रोज़ो लाल लतीफ़ जो अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आऊं आहियां वज़ीर उन्हड़। ख़बर शामिल कयूं था सकण मां दिलदार चांडियो जी। पूरे दुनिया जियां सकण शहर सकाफ़ती रंगनि सां रंगजी वियो। सकण नेशनल प्रेस क्लब जे सथ पारां सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां मुख्य तक़रीब सहाफ़ी चौक सकण में रखी वई, जंहिं प्रोग्राम में सकण जे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां ख़ूबसूरत तक़रीबूं कयूं वयूं, जॾहिं त सिंध जे क़ौमी गीतनि ते नौजवान पिणु रक़्स कंदा रहिया। वधीक ॾिसूं था HR JDO न्यूज़ जे रिपोर्टर दिलदार चांडियो जी हीअ रिपोर्ट। सिंधी ॾियारो असांजो तमामु ख़ुशी जो ॾियारो आहे। अॼु हिते ॾिसो पिया नंढड़ा नंढड़ा ॿार वॾा पोड़ा पका सभु माशाल्लाह हिन ख़ुशी में शामिल आहिनि। सिंध असांजी अमड़ आहे। सिंध में जेके रहनि था इन्हनि खे इहो हक़ आहे त जेको आहे हीउ ॾियारो ख़ुशी सां मल्हाइनि। अॼु जेको सिंध जो सकाफ़ती ॾियारो आहे ऐं सभिनि खे मुंहिंजी तरफ़ां सकाफ़ती ईद मुबारक हुजनि। हिते हर शहर में असांजी सिंधी क़ौम जेकी आहे उहा आहे मल्हाए पियो वञे, सकाफ़ती ॾियारो मल्हाए पियो वञे। दादा अॼु जीअं त असांजो क़ौमी ईद जो ॾियारो आहे, उन लाइ करे असांखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे। हिते मुख़्तलिफ़ दोस्तनि स्टॉल लॻाया आहिनि किताबनि जा, ऐं जेको असांजो क़ौमी जेके आहिनि से इंस्ट्रूमेंट आहिनि, कुहाड़ी अजरक ऐं ॿियूं शयूं असांखे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी रही आहे। ऐं असां ॾाढे सुठे नमूने सां सेलिब्रेट करे रहिया आहियूं। सभिनी खे ऐं क़ौमी ॾियारे जी मुबारक ॾींदुसि। जीअं त असां तमामु VIP ॾियारो मल्हाए रहिया आहियूं ईद जे हिसाब सां। यकीन असांजो ईद बिल्कुलु ईद वांगुरु आहे। ऐं जीअं असां ईद वारो ॾियारो मल्हाईंदा आहियूं, हीअ ॾियारो बि असां बिल्कुलु असां ईद वांगुरु मल्हाए रहिया आहियूं। ऐं असांखे जीअं मुल्क में जीअं सूबे में रहूं था, असांखे उनजी जेका तहज़ीब आहे, उनजी जेका रिवायत आहे, उहा असांखे बरक़रार रखणु खपे। तमामु महिरबानी। असां सकण फ्री थिंकर फोरम जे पारां कैंप खोली आहे जेका सिंध जे एकता जे हवाले सां आहे। हा, सकण फ्री थिंकर फोरम जे हवाले सां ही कैंप खोली अथऊं जेका एकता जे ॾियारे सां आहे। असांखे तमामु घणी ख़ुशी जी दोस्त आया हो, वॾी महिरबानी। ही कैंप सकरण फ्री थिंकर्स फोरम आहे। सकरण जे अंदरि कमु करे थो इल्मु ऐं साइंसी इल्म ते शागिर्दनि में कमु करे थो। सिंध सकरण शहर जे नौजवाननि में कमु करे थो। ही कैंप उन फोरम जे तरफ़ां आई वई आहे। असां जेका नेशनल प्रेस क्लब पारां हिते कैंप लॻाई वई आहे, हीअ अॼु सिंध जी सकाफ़त अजरक टोपी पटको अने जे शान में मान में हिते कैंप लॻाई वई आहे, जेका पूरे दुनिया जे सिंधियुनि अॼु असां ईद खां वधीक ख़ुशी करे मल्हाई आहे। कल सिंध तोखे बना ॾिनो, अॼु सिंध विराइण चाहीं थो। कल सिंध तोखे बना ॾिनो, अॼु सिंध विराइण चाहीं थो। तूं सीनो चीरे सिंधूअ जो नओं सूबो ठाहिण चाहीं थो। तूं मुनकिर पंहिंजी मिटीअ जो सो मुंहिंजो थींदे कीअं भला। तूं मुनकिर पंहिंजी मिटीअ जो सो मुंहिंजो थींदे कीअं भला। मां ॼाणा थो हिन नंगरीअ खे बर्बाद बणाइण चाहीं थो। मूं महरम समझी मार ॾिनो, मूं महरम समझी मार ॾिनो, तो वेरी भरिजी वार कया। तूं कातिल आहीं क़ौम जो हथ कोट कटाइण चाहीं थो। मूं कौल ॿुधो आहे गांधीअ जो, मूं कौल ॿुधो आहे गांधीअ जो, जे तोखे गद्दार चयो हिकु बार वरी छो पंहिंजी दामन खे छो दाग लॻाइण चाहीं थो। दिलि सिंध तोखे पनाह ॾिनो, अॼु सिंध विराइण चाहीं थो। सत सलामत, सिंध सलामत, महिरबानी। मज़ीद खबरों और अपडेट के लिए देखते रहिए HR JDO न्यूज़।